वेलकम बैक नाज़रीन। साईं तव्हां खां मां ब्रेक खां में इहो पुछियो पियो त तव्हां पंहिंजो तजुर्बो ॿुधायो, जीअं तव्हां फ़ैसिला कंदा हुया, तव्हां जीअं कोर्ट केसिस हलाईंदा हुया, त उन में इंटरफेरेंस जे हवाले सां विज़ कानून जो छा जेको हाणे असां वटि बिरोही साहिबु ॾिसो, अनफॉर्चुनेटली असां वटि अहिड़े क़िस्म जा मामला थियनि था जेके कम अज़ कम कोर्ट्स ऑफ लॉ में या कोर्ट ऑफ जस्टिस में न थियणु खपनि। हाणे जेकॾहिं तोशाखाना केस खे ॾिसंदासीं त इहो केस काफ़ी टाइम खां न पिए हलियो, पर कंहिंखे का जल्दी न हुई उन केस खे हलाइण जी। पर वरी हिकिड़ो वक़्तु आयो त अचानक ॼण त डे टू डे हियरिंग इन केस जी थी वई। जज जेको हुयो उहो रिमूव कयो वियो, वरी ॿियो जज साहिबु अची वियो, जंहिं पोइ आख़िर में कंक्लूड करे फ़ैसिलो ॾिनो। ऐं उन खे मज़ेदार ॻाल्हि त माण्हू इहो चवनि पिया त इहो जज साहिबु 5 तारीख़ ताईं आहे ऐं 5 तारीख़ ते इहो फ़ैसिलो ॾियो ऐं पोइ वेंदो, ऐं ईअं ई थियो। 4 तारीख़ ते हुननि चयो त असांखे पंहिंजा डिफेंस जवाबदारी इहो चयो त मूंखे डिफेंस पंहिंजी एविडेंस ॾियणी आहे, त उहा जज साहिबु वठण खां इनकार करे छॾी। 4 विटनेस हो पंहिंजे हुन में आणणु चाहे पियो बचाव में, त उन खे आणे। ऐं इहो मामिलो जंहिं महिल पहुतो इस्लामाबाद हाई कोर्ट में, त हाई कोर्ट ॾाढो मज़ेदार फ़ैसिलो ॾिनो। हाई कोर्ट में 2-3 एप्लीकेशन्स थियूं। हिकिड़ी इहा त जज ते बेतमादी ज़ाहिर करे चयूं त ट्रांसफ़र कयो केस खां ॿिए जज वटि। ॿियो इहो चयो वियो त असांखे डिफेंस जो हक़ु नथो, कोर्ट नथी ॾिए, उनजो कोई फ़ैसिलो कयो। टियों इहो चयूं त असांखे ॿुधो ई न वियो आहे मेंटेनेबिलिटी ते। हाणे इस्लामाबाद हाई कोर्ट मज़ेदार फ़ैसिलो ॾिनो त मेंटेनेबिलिटी ते तव्हां ट्रायल कोर्ट खे चई ॿुधो हिननि खे ऐं पोइ फ़ैसिलो ॾियो, ऐं ट्रांसफ़र जेका हुननि जी एप्लीकेशन हुई जज जे ख़िलाफ़ु उहा चयूं त डिसमिस, ट्रांसफ़र नथा कयूं केस, इहो ई जज साहिबु ॿुधंदो। ऐं डिफेंस वारी जेका ॻाल्हि हुई उहो चई त अॻे हफ़्ते में असां ॿुधंदासीं, ऐं सुभाणे तव्हां वञी फाइनल आर्ग्यूमेंट्स कयो। ज़ाहिर आहे सुबुह ते वञी हुननि फाइनल आर्ग्यूमेंट्स कया या न कया, न पेश थिया। जज साहिबु 12 बजे ताईं इंतज़ारु करे फ़ैसिलो ॿुधाए छॾियो, ऐं उन में लिखी छॾियईं त मेंटेनेबिलिटी ते हुननि बहस ई न कयो, त मां कहिड़ो फ़ैसिलो ॾियां। साईं इहो सॼो मामिलो तव्हां ॾिसो था त मां सॼो पॉइंट आउट कयो त इहो सॼो मामिलो ॼण त हिकिड़ो शकी आहे। साईं बिल्कुलु, मां ॾिसो न हुन ॻाल्हि खे मां इहो चवां थो त मूंखे ॿुधायो, ट्रायल जे लेवल ते सुप्रीम कोर्ट इंटरफेयर करे। सुप्रीम कोर्ट में मामिलो हाणे पहुतो आहे, अॻु में न हुयो। न साईं, कल्ह तव्हां ॾिसो न, हा, कल्ह जेके ऑब्ज़र्वेशन अपील हले थी न, ॾिसो हींअर त बिरोही साहिबु अपील हले थी न, उहा अपील हले थी पई किथे, हाई कोर्ट में। हाई कोर्ट में, हाई कोर्ट में, पर सुप्रीम कोर्ट इंतज़ारु न करे हाई कोर्ट जो तो फ़ैसिलो करे। इहो त कयो न सुप्रीम कोर्ट। कहिड़ो कई, हुनखे चई 2 बजे ते तव्हां पहिरीं पंहिंजो ऑब्ज़र्वेशन ॾिनई त इहो जेको आहे ट्रायल कोर्ट ग़लति फ़ैसिलो कयो आहे, जल्दबाज़ी में फ़ैसिलो कयो आहे, अपील जो हक़ु न ॾिनो आहे, डिफेंस खसे छॾियो। इहे त ॾिसो रिमार्क्स, इहे थिया रिमार्क्स, फ़ैसिले में त इहा ॻाल्हि न। रिमार्क्स त आलम आश्कार रिमार्क्स सभिनी टीवी ते हलिया, सभिनी हुननि ते हलिया। न, पर इहो त आलम आश्कार आहे बि न बिरोही साहिबु, इहो त आलम आश्कार आहे बि न। फ़ैसिलो जल्दी में कयो वियो, डिफेंस जो हक़ु न ॾिनो, इहे त ॿई ॻाल्हियूं क्लियर आहिनि। तव्हां जूं सभु ॻाल्हियूं मञा थो, पर मूंखे ॿुधायो, जंहिं जज खे अपील ॿुधणी आहे हुन त पंहिंजो माइंड ई ॾेई छॾियो, हाणे उहो अपील कीअं ॿुधंदो? तव्हां मूंखे ॿुधायो, जंहिं जज पंहिंजो माइंड ॾेई छॾियो, 3 जजनि पंहिंजो माइंड ॾेई छॾियो आहे। हाणे न, सुप्रीम कोर्ट खे जेकॾहिं तव्हांजी ॻाल्हि इन ॻाल्हि सां मां इतफ़ाक़ कयां थो, जेकॾहिं सुप्रीम कोर्ट खे इहो चवणो हो त सुप्रीम कोर्ट अल्टीमेटली इहो ई फ़ैसिलो कयो न त हाई कोर्ट डिसाइड कंदी, पोइ असां ॾिसंदासीं। इहो बग़ैर कुझु चए ऐं सुप्रीम कोर्ट चवे यार असां फ़िलहालु कुझु बि नथा चऊं, मेरिट्स ते नथा ॻाल्हायूं, केस जे मेरिट्स ते हाई कोर्ट जो इंतज़ारु था कयूं त अपील में कहिड़ो फ़ैसिलो थी करे, पोइ असां ॾिसंदासीं एज़ अ हायर फोरम इन मामले खे। पर बदकिस्मती सां असां वटि अहिड़ा जेके आहिनि जुरिस्प्रूडेंस अञा इन लेवल ते न पहुती आहे, लीगल इथिक्स अञा इन लेवल ते न पहुता आहिनि त जजिस जेके आहिनि दे शुड स्पीक विद देयर पेन, नॉट विद देयर माउथ। साईं मां इहे बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदे, ॾिसो ऑब्ज़र्वेशन बि कहिड़ा, ऑब्ज़र्वेशन अहिड़ा जेको पूरे केस खे ख़तमु करे छॾनि। यानी हिकिड़ो ऑब्ज़र्वेशन छा त हुनखे राइट ऑफ डिफेंस न मिलियो आहे, ॿियो ऑब्ज़र्वेशन छा त ग़लति फ़ैसिलो आहे ट्रायल कोर्ट जो। हिकिड़ो साईं ॻाल्हि इहा आहे, मां चवां थो त वरी छा ही धमकी आमिज़ लहजो कोन्हे त सुभाणे 2 बजे सां फ़ैसिले खे ॿुधूं था ऐं हाई कोर्ट फ़ैसिलो करे त 2 बजे सां ॿुधंदासीं, ऐं वरी पोइ जॾहिं हाई कोर्ट में डिले थियो त वरी उहो जेको आहे छा वरी उनखे सुभाणे ते खणी विया या वरी अॻे हफ़्ते ते हलियो वियो। छा इहा एथिकली कंहिं बि, मूंखे इहो ॿुधायो, छा हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट जो सबऑर्डिनेट आहे? पर मां न आहे सबऑर्डिनेट।
पर मां तव्हांखे हिते वरी अदर वे राउंड जेकॾहिं तस्वीर जो ॿियो रुख ॾिसूं, ॿियो रुख बिल्कुलु मां मञा थो। मां चवां थो हाई कोर्ट हींअर ताईं इन केस में छा थी ॿुधे, इहो हिकिड़ो नुक़्तो काफ़ी आहे बिरोही साहिबु त जवाबदार 11 महीना न ट्रायल कंक्लूड थी वियो। हाणे अपील में सेंटेंस खे सस्पेंड करण जे लाइ ऐं उनखे बेल ॾियण जे लाइ मुंहिंजी नज़र में हिकिड़ो नुक़्तो इहो काफ़ी आहे त राइट ऑफ डिफेंस न मिलियो। एग्रीड। कंहिं ट्रायल कोर्ट में Agreed. हिकिड़ो मिसाल मूंखे ॿुधायो, कंहिं ट्रायल कोर्ट में हिकिड़ो मिसाल अहिड़ो हुजे जंहिंमें जवाबदार पंहिंजे स्टेटमेंट ऑफ अक्यूज़ में चयो हुजे त मां पंहिंजो डिफेंस एविडेंस पेश करणु थो चाहियां या बचाव जा पंहिंजा शाहिद पेश करणु थो चाहियां, कोर्ट इनकार करे छॾियो त न तोखे हक़ न ॾिनो। एग्रीड। पर नवाज़ शरीफ़ सां जेको थियो, सुप्रीम कोर्ट मॉनिटरिंग जज विहारियो ऐं मॉनिटरिंग जज बि ट्रायल कोर्ट जे मथां विहारे, छा इहो कॉन्स्टिट्यूशनली ऐं एथिकली या लॉफुली सही हुयो? न हुयो। तव्हां मूंखे ॿुधायो, तव्हां सुप्रीम कोर्ट ट्रायल कोर्ट ते मॉनिटरिंग विहारे, माना त उन ते इन्फ्लुएंस पई थिए न, ऐं उन ते टाइम बाउंड बि कई, त उते सही हुयो, हिते ग़लति आहे। असां चऊं था त असांजो लॉ सिस्टम जेको हले पियो, निज़ाम इंसाफ़ जेको आहे उहो हिन क़दुरु जेको आहे हींअर जेको आहे पंहिंजो मसइलनि जो शिकार थी वियो आहे, जिथे फुल कोर्ट अञा ताईं इन चीफ साहिब जे ज़माने में फुल कोर्ट ई न आहे वेठी, ऐं वरी जेके प्रमोशन मां न चवंदुसि, एलिवेशन जेके थियूं सुप्रीम कोर्ट में, उन में नंढनि सूबनि जो जेको हक़ मारियो वियो, ऐं जेको आहे वॾनि सूबनि मां छा ज़रूरी हुयो सिंध मां जेके तव्हां भले प्रोपोर्शनेटली खणो, असां चऊं था चलो ठीकु आहे, हालांकि हुजे त इक्वल रिप्रेज़ेंटेशन, छो त ही फेडरेशन आहे ऐं को हाई कोर्ट में मातहत न आहे सुप्रीम कोर्ट जे। जॾहिं सुप्रीम कोर्ट जे मातहत न आहे, उते जेके केसिस कहिड़ा वञणु खपनि, उनजी ओरिजिनल जुरिसडिक्शन आहे 184(3, उहा त दॿाए वेठी आहे, उन ते फ़ैसिलो ई कोन थी करे। बिरोही साहिबु, इहे ई सभु मसइला आहिनि जंहिंजे करे असां बदकिस्मती सां असांजे मुल्क जो इहो हाल आहे जेको न हुजणु खपे। तव्हां ॾिठो त असां सां गॾु जंहिं मुल्क आज़ादी वरिती हिकिड़े ई ॾींहं ते, उहे अॼु उन्हनि जूं एक्टिविटीज़ छा आहिनि? पोइ जे आज़ादी वरिती, असांजी कुख मां जनमु वरितो जंहिं मुल्क असांजो हिसो हो ऐं असां खां अलॻि $1 उन्हनि जा जेके रिजर्व्स में, ॾिसो उहे किथे पहुची विया, ऐं नंढड़ा नंढड़ा मुल्क ॿिया तव्हां ॾिसंदो उहे पंहिंजनि उन्हनि जे लीडरनि पंहिंजनि मुल्कनि खे छा करे छॾियो। ऐं असां तव्हां ॾिसो त पोइ केतिरे अरसे खां 9 अप्रैल खां शायदि वठी ऐं पाण कहिड़े क़िस्म जे हिकिड़े घन चकर में असांजो मुल्क फाथो पियो आहे, कहिड़े क़िस्म जी डिस्कशन असां वटि हले पई थी, ही कानून हू कानून, सदर सही कई न कई। सही। हाणे मां तव्हांखे ॿुधायां, इन में मूंखे जेको नज़र अचे थो त जेके सवेर मां ॻाल्हि कई, इहा हाकमियत जो जेको आहे पंहिंजे हथ में करण जे लाइ, उहो जिथे पावर अनकॉन्स्टिट्यूशनली जेको छिकियो वञे, जीअं सिंधी में चवंदा आहे त ॾाॾे जो गाबो, असां सां उहो थिए पियो। केॾी महिल पार्लियामेंट, असां वटि ॾिसो न, मदर ऑफ डेमोक्रेसी त पार्लियामेंट आहे, पार्लियामेंट खे जे तरीक़े सां नचाइनि था पिया ऐं जे तरीक़े सां हू पिया कनि, बहरहाल जहिड़ो जेको आहे उहो हाकिमियत करण जो आहे, उहो पोइ हर को कोशिशि करे थो त जंहिंखे बि मौक़ो मिले थो उहो घटि नथो करे, ऐं थिए किथां थो थिए वॾे सूबनि में थो। इहो जेको आहे मुंहिंजे तरफ़ां कंक्लूजन इहा आहे। वधीक इनशा ताला टाइम हींअर ख़तमु थी वियो। नाज़रीन, तव्हां सां अॻे हफ़्ते इनशा मिलंदासीं साॻे प्रोग्राम सां गॾु, ऐं थी सघे थो साॻियो इलेक्शन वारो मौज़ू हुजे या को ॿियो मौज़ू हुजे। तेसि ताईं अलाह वाही।